इस्लामाबाद के G11 सेक्टर में डिस्ट्रिक्ट जुडिशल कॉम्प्लेक्स की पार्किंग एरिया में आपघाती हमलो 12 ॼणा शहीद 36 माण्हू ज़ख़्मी। पुलिस मूजिब धमाको आपघाती हो जेको पार्किंग एरिया में बीठल गाड़ी मां थियो। वाक़े वारे हंध तां आपघाती बम्बार की मुंडी ऐं उज़वा मिलिया आहिनि। आपघाती हमले में केतिरनि ई गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलुनि खे नुक़सानु पहुतो। ज़ख़्मियुनि में वकील ऐं साहिलनि भी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्पताल में एमरजेंसी कानून लागू कंदड़ इदारनि वाक़े वारे हंध खे सील करे छॾियो। आपघाती हमलो कंदड़ बाजोड़ जो रहवासी हो। जांच इदारनि आपघाती धमाके की इब्तिदाई रिपोर्ट तैयार करे वरिती। ज़रियनि मूजिब शुरुआती जांच में रिपोर्ट में चयो वियो आहे त आपघाती बम्बार जुमे जे ॾींहुं इस्लामाबाद पहुतो। पीर वधाई वारे इलाइक़े मां मोटरसाइकिल ते G11 आयो। IG इस्लामाबाद जो चवणु आहे त धमाके में 8 किलोग्राम ताईं बारूदी मवाद ऐं बाल बेरिंग्स इस्तेमालु कया विया। हिन वक़्त ताईं जे सबूतनि मूजिब हमलेआवर हिकु ई हो। कैडेट कॉलेज में वाना में मौजूद समूरनि शागिर्दनि ऐं उस्तादनि खे हिफ़ाज़त सां रेस्क्यू कयो वियो। कॉलेज ते हमले जे वक़्तु 525 कैडेट्स समेत अटकल 650 ॼणा मौजूद हुआ। सिक्योरिटी एजेंसियुनि मूजिब हाणे दहशतगर्दनि के ख़िलाफ़ ऑपरेशन जामे तरीक़े सां हतमी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। आख़िरी ख़ारजीअ खे जहन्नम भेड़ो करण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। गुज़िरियल ॾींहुं ख़ारजी फितने जे दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी वाना कैडेट कॉलेज जे मरकज़ी दरवाज़े सां टकराए छॾी हुई। ज़रियनि मूजिब बर वक़्त कार्रवाई में 2 ख़ारजी मारी विया हुआ। 3 दहशतगर्द कॉलेज अंदर दाख़िल थी विया हुआ जिन ख़िलाफ़ ऑपरेशन क्लियरेंस जारी आहे। ज़रियनि मूजिब ख़ारजनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे जेके टेलीफोन ज़रिए हिदायतूं वठी रहिया हुआ। दहशतगर्द अंसर पाकिस्तान के अमन ऐं इस्तेहकाम जा दुश्मन आहिनि। वतनी अज़ीज़ मां परॾेही पुठभराई में सरगर्म दहशतगर्दनि जो मुकमल ख़ात्मो करणु ज़रूरी आहे। सदर आसिफ ज़रदारी पारां इस्लामाबाद में डिस्ट्रिक्ट जुडिशल कॉम्प्लेक्स वेझो आपघाती हमले की मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वाक़े की फौरी जांच की हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त भारतीय प्रॉक्सीज़ जा हमला मुज़म्मत जोॻा आहिनि। ज़िम्मेवारनि खे हर सूरत में कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। इस्लामाबाद में हमले में मुलविस किरदारनि खे साम्हूं आणींदासीं। पहिरियां आपघाती बम्बार अंदर वञी धमाके की कोशिश करे रहियो हो। बम्बार खे रस्तो न मिलियो त ॿाहिरि हमलो कयो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी डिस्ट्रिक्ट जुडिशल कॉम्प्लेक्स वटि हमले वारे हंध जो जाइज़ो वठण दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त काल्ह वाना में भी गाड़ी सवार आपघाती बम्बार कैडेट कॉलेज की एंट्री पॉइंट वटि धमाको कयो। वाना अटैक में अफ़गानिस्तान मुलविस आहे। कम्युनिकेशन थींदी रही। अंदाज़ो आहे त अफ़गानिस्तान छा करे रहियो आहे। दहशतगर्दनि खे न रोकियो त असां बंदोबस्तु कंदासीं। अफ़गान हुकूमत TTP ऐं ॿियनि गिरोहनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करे त पाकिस्तान सहकार करण लाइ तयारु आहे। अमन सलामती ऐं तरक़ीअ जे उनवान ते पार्लियामानी अॻुवाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते आणणु पाकिस्तान लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। अमन इस्तेहकाम ऐं पायदार तरक़ीअ जो बुनियादु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में बैनुल पार्लियामानी स्पीकर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब संदसि चवणु आहे त असां हमेशह इस्तेहकाम ऐं दिफ़ा वतन जो अज़म जो मुज़ाहिरो कयो। असांजे हथियारबंद फ़ौज बहितरीन पेशेवरानी कारकर्दगीअ सां दुश्मन जा इरादा नाकाम बणाया। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाइक़ाई सालमियत जो तहफ़ुज़ लाइ हर क़ीमत अदा कंदो। पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान ऐं इलाइक़ाई राब्तनि तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जी चाबी आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त इस्लामाबाद आपघाती हमलो वेकअप कॉल आहे। अहिड़ी माहौल में अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि जी कामयाबी जी उम्मीद रखणु अजाई हूंदी। अफ़गान तालिबान पाकिस्तान में दहशतगर्दी रोके सघनि था पर इस्लामाबाद ताईं उन जंग खे आणणु काबुल खां हिकु पैगाम आहे जंहिंजो पाकिस्तान भरपूर जवाबु ॾियण जी ताक़त रखे थो। सेनेट में मंज़ूरी खां पोइ 27वीं आइनी तरमीम बिल क़ौमी असेंबली में मंज़ूरी लाइ पेश। मुखालिफ़ धुर जो एहतजाज। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ 27वीं आइनी तरमीम जो बिल पेश कयो। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त आइन में तरमीम हमेशह मुशावरत सां कई वेंदी आहे। असां पहिरियां आइनी अदालत जे क़याम बदिरां आइनी बेंचिस जे क़याम ते इतफ़ाक़ कयो हो। सॼी दुनिया में आइनी मामलनि लाइ आइनी अदालतूं हूंदियूं आहिनि। ॿियनि मुल्कनि में जजनि जी मुक़ररी जुडिशल कमीशन ज़रिए कई वेंदी आहे। मीसाक जमहूरियत में भी आइनी निज़ाम जो बुनियादी नुक़्तो शामिल हो। बिल में सोमोटो जो अख़्तियार ख़त्म करे हिकु तरीक़ेकार वाज़े कयो वियो। जेकॾहिं ही तरमीम पास थी त मौजूदा चीफ जस्टिस खे आइनी कमीशन ऐं इदारनि जी सरपरस्ती कंदो। भारत ख़िलाफ़ जंग खां पोइ ज़रूरी सम्झो त फील्ड मार्शल जे उहिदे खे आइनी हदुनि में आंदो वञे। असां 27वीं तरमीम खे नथा मञूं। आइन मुक़दस ज़िम्मेवारी आहे। अॼु असां बेईमानी कई आहे। असां सम्झोसीं त जेका तरमीम ईंदी उन सां अदलिया मज़बूत थींदी।
असां उनखे कानून जी भञक कठेड़ में आणींदासीं। आइन में तरमीम थींदी आहे त अवाम जूं उम्मीदूं ॻंढियल हूंदियूं आहिनि, पर अॼु जमहूरियत लाइ सोग जो ॾींहुं आहे। बैरिस्टर गुवर जो क़ौमी असेंबली में ख़िताब संदसि चवणु आहे त अॼु जमहूरियत खे दफ़न करण लाइ हिकु क़दम अॻिते वधायो पियो वञे। हिन तरमीम बाद जमहूरियत रुॻो नाले जे रहिजी वेंदी। 6वीं तरमीम जे रहिजी वियल एजेंडा हाणे आंदी वई आहे। ताक़त जे ज़ोर ते क़ाइमु इमारतुनि खे अवाम पंहिंजे मथां बार सम्झे थो। हिकु एटमी मुल्क जो सरबराह ॿाहिरि वेही आइनी तरमीम मंज़ूर कराए रहियो आहे। असां हिन खे बाक़ू तरमीम चऊं था। कानून जी साम्हूं जवाबदार थियण ई कानून जी बालादस्ती आहे। PPM ने शाज़िया मरी अपोज़िशन खे आइनी ऐं जमहूरी रिवायतुनि खां अणवाक़िफ़ करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब दौरान शाज़िया मरी चयो त वज़ीर आज़म पीपल्स पार्टी क़यादत खे 27वीं आइनी तरमीम बिल ते एतमाद में वरितो। हुकूमती इताद वटि तरमीम जी मंज़ूरी लाइ नंबर्स पूरा आहिनि। मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि खे आइनी ऐं जमहूरी रिवायतुनि जो पतो ई नाहे। ही माण्हू बेशुमार बिल आणींदा हुआ। ही जमहूरी अमल खे नथा सम्झनि। तहरीक इंसाफ़ जे दौर में पार्लियामेंट जो रूह मजरू थियो आहे। सदर आज़म ज़रदारी पारां पीपल्स पार्टी ऐं हुकूमती इतादी पार्लियामेंटेरियंस जे मान में आजियाणो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, राजा परवेज़ अशरफ ऐं श्री रहमान चौधरी, सालिक सरदार यूसुफ, आज़म नज़ीर तरड़ ऐं अता तरड़, मुसद्दिक़ मलिक, हनीफ़ अब्बासी ऐं ॿियनि जी शिरकत। सदर आज़म ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात मुल्क जी मौजूदा सिक्योरिटी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात दौरान क़ौमी असेंबली में सुभाणे 27वीं तरमीम ते वोटिंग जे हवाले सां बि ॻाल्हियूं। निशानेबाज़ी में मुहारत खे फ़ौजी तरबियत जो बुनियादी जुज़ो रहणु घुरिजे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो जहलम में 45 पाकिस्तान आर्मी राइफल एसोसिएशन सेंट्रल मीट जी पुॼाणे वारी तक़रीब ख़िताब। निशानेबाज़ी मुक़ाबले में पाक फ़ौज, एयरफोर्स, पाक नेवी, सिविल आर्म्ड फोर्सिस ऐं सूबाई टीमुनि भरपूर शिरकत कई। 2000 खां वधीक शूटर्स हिसो वरितो। पाक फ़ौज 3 इंटर सर्विसिस कॉम्बैट शूटिंग चैंपियन खटे वरिती। पंजाब रेजिमेंट यूनिट फायरिंग प्रोफिशंसी मैच ग्रुप 1 में पहिरीं पोज़ीशन हासिल कई। आर्मी चीफ मिलिट्री कॉलेज जहलम जे 100 साला तक़रीबुनि में शिरकत कई ऐं शहीदनि जी यादगार ते गुल रखिया। शहदादपुर में पुलिस जी वहशियाने तशद्दुद में मारियल उस्ताद जाम अज़ीज़ जखरो जे वारसनि जो लाश हाला चौक ते रखी एहतिजाजी धरणो। टायरनि खे बाहि धरणे में उस्तादनि ऐं शहरनि बि वॾी अंग में शिरकत कई। वारसनि ॿुधायो त उस्ताद जाम अज़ीज़ खे पुलिस बिना जवाज़ घरां गिरफ़्तार करे थाणे ते वहशियाने तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो। असां उस्ताद जे खून सां इंसाफ़ करे SHO समेत ॿियनि मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ जांच कराई वञे। मीरवाह गोरचाणी भरिसां झलोरी में निगरी आमना कंडाणी जे बेरहमानी क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि ऐं मरी इताद पारां एहतिजाजी रैली, वॾी अंग में माण्हुनि जी शिरकत। पुलिस ख़िलाफ़ नारा। अॻवान जो चवणु आहे त मासूम आमना सां थियल ज़ुल्म इंसानियत जो जनाज़ो कढी छॾियो आहे। 2 ॾींहं गुज़री विया, पुलिस अञा ताईं कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। वाक़े में मुलविस जवाबदार खे बिना देर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। टंडे आदम वेझो केसर घोट स्टॉप ते बस ऐं कार में टकर। बस कार मथां चढ़ी वई। हादसे में 2 ॼणा फौत थी विया। फौतनि जी सुञाणप महेंद्र सिंह ऐं अब्दुल गनी बलोच शामिल। फौतनि जा इस्पताल मां लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले। घर में कोहराम मची वियो। सेठार जे भरिसां मेहरान हाईवे ते नंगर जा स्टॉप भरिसां वैन जो मोटरसाइकिल खे टकर। नौजवान फौत। फौती जी सुञाणप ठरी मीरवा वासी सरफराज़ सजरानी नाले सां थी आहे। तुर्किया जो फ़ौजी कार्गो जहाज़ किरी तबाह थी वियो। जानी नुक़सान जो ख़दशो। तुर्किया जो C-130 जहाज़ आज़रबाईजान खां उॾाम भरण बाद जॉर्जिया में किरी तबाह थी वियो। तुर्किया जे दिफ़ा वारी वज़ारत जो चवणु आहे त कार्गो जहाज़ जो मलबो मिली वियो आहे, जंहिंमें 20 मेंबर सवार हुआ। तुर्किया जे सदर रजीब तैयब एर्दोगान पारां जहाज़ हादसे में जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। ऐं पहिरें वनडे मैच में पाकिस्तान तरफ़ां मिलियल 300 रन्स जो दफ़ हासिल करण लाइ श्रीलंका जी बैटिंग जारी। पिंडी क्रिकेट स्टेडियम में श्रीलंका पारां टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो। क़ौमी टीम मुक़ररु 50 ओवर में 5 विकेट जे नुक़सान ते 299 रन्सूं ठाहियूं। सलमान आगा 105 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी।